फरमाए थी मान भी पी करे मानी बजाय आया पर जेको मुझे अबे मोहम्मद दे कुरान नाज़िल थियो उनजा 15 सिपा भी पढ़ी आया सुभान अल्लाह फकरऊ मा तयस्सर मिनल कुरान जा तुम भी आसान लगे भला फरमाए तो मुझे कुरान की तिलावत कयो मार सके क्यों तो दुनिया जे तकते दिला बरहमत मोकलियो एक कुरान वारी रहमत भी मुझे अरबी मोहम्मद वारी रहमत ताई असांखे भागे भी मिली आ अरे तो सुभान अल्लाह एड़ो पैगंबर ताई असांखे मिलियो आ जे मुझे अरबी मोहम्मद जा हदरा मुबारक बरकत वाला जे मुझे अरबी मोहम्मद जा पैर मुबारक बरकत वाला अर्द अबू हुरैरा फरमाए तो अर्द अबू हुरैरा फरमाए तो मां नबी जी खिदमत में आयो ए अल्लाह जा रसूल ए नबियन जा सरदार नबियन जा बगदाद मुझे अपे दे कर्ज दियो मुझे अपे दे कर्ज दियो सुभान कर्ज वठणींदा हाणे एड़ो को अमल बुधायो या दुआ जो तो मुझे अपे तो कर्ज लही वनी मुझे नबी फरमायो ओ पुट हुरैरा घर में छा दई मुझे सुने नबी के फरमाए से घर में को कार पूंजिया मुझे दिलबर नबी फरमाए दिलबर नबी के फरमाए से को कार पूंजी खणी वज जाए जरी मुझे अरबी मोहम्मद वट को कार पूंजी खणी आयो हरत अबू हुरैरा मुझे सुने नबी उनी बुक कार पूंदे पंजा हदरा मुबारक फिराया हरत अबू हुरैरा फरमाए तो सुबुह जे टाइम ते मां पंहिंजे कारकूं कर्ज़न खे ॾींदो वञा पियो मां कर्ज़न खे ॾींदो वञा पियो समूरे जा समूरा कर्ज़ वठी विया पर कारकुन में कर ई न आई सुभान अल्लाह वमा अरसलनाक इल्ला रहमतन लिल आलमीन अल्लाह मुझे सुने नबी जू हर रहमत प्यारो बयान क्यों मुझे सुने नबी जा हदरा मुबारक एडे बरकत वाला एडे रहमत वाला जो सुने नबी जे जने अर्द कथा दा फरमाए दो मां सुने नबी जे पोया जग में जगू पे कयूं जग कंदे कंदे मां बकता दा जो अख निकली भैया अर्द कथा दा के मुझे सुने नबी फरमायो ओ पुट कथा दा कारे करे आयो हां मुझे अर्द कथा दा फरमायो साईं का जी मोहब्बत में अख निकली भैया मुझे सुने नबी फरमायो मुझे दिलबर नबी फरमायो पुट या अख तो ते खणी अज जाए अर्द अबू हुरैरा या अख खणी आयो नबी से जे खिदमत में आयो अर्द कथा दा फरमाए तो वो सागी अख खणी मुझे दिलबर नबी मुझे अख ते रखिया मुझे अख ते रखी करे पंजा नबूत वारी ज़बान मुबारक के आंगुरानी करे उनी जगह ते हैया अर्द कथा दा फरमाए तो अर्द कथा दा फरमाए तो पूरी जिंदगी गुजरी वई पर उनी अख में कदई भी सूर न पियो कादो मुझे सुने नबी जो शान बयान करे कादो मुझे सुने नबी जो शान बयान कजे सजो कुरान मुझे अरबी मोहम्मद जे शान में लिखला वस्सुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दाअक रब्बुक वमा सुभान अल्लाह एदे तो मुझे सुने नबी जा हदरा मुबारक बरकत वाला नबी करीम
समझो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मक्के पाक जे अंदर हिकड़ी औरत जॾहिं उन औरत वटि मक्के पाक में के माण्हू बीमार थी पवंदा हुआ, के माण्हू बीमार थी पवंदा हुआ, के जानवर बीमार थी पवंदा हुआ, के बच्चा माण्हुनि जा बीमार थी पवंदा हुआ, उहे माण्हू उन पुराणी औरत वटि ईंदा हुआ, उन औरत खे फरमाईंदा हुआ असांखे का सुठी ॾे जेका मरीज़ खे प्यारियूं। उहा पुराणी फरमाए थी मूं वटि पाणी जो गिलास भरे अचिजो। माण्हू मूं वटि गिलास पाणीअ जो भरे ईंदा हुआ। उहा पुराणी औरत का उनखे पाणी पड़ी त न ॾींदी हुई। उहा पुराणी औरत हिकिड़ो वार खणी करे उन पाणीअ जे अंदरि निप पोड़े करे उहो पाणी उन मरीज़नि खे पियारींदी हुई। उहे माण्हू फरमाइनि था, मक्के पाक जा माण्हू फरमाइनि था असीं मरीज़ खे पाणी पियारियूं, असां जानवर बीमारनि खे पाणी पियारियूं, असां जेके बि पाणी पियारियूं उहो पाणी हिन निड़ीअ खां हेठि वेंदो, ओॾी महिल माण्हू शिफा बणिजी वेंदो। उन पुराणी खे पुछा कई बेहाल हाल तो वटि कहिड़ी सुठी आहे, कहिड़ी दवा आहे जेका तूं मरीज़नि खे पियारींदी हुई। उहा पुराणी फरमाए थी मां वटि का बि सुठी न आहे, का दवा न आहे। मां हुज़ूर जे घर में वई हुयमि, मुंहिंजे सोणे नबीअ जो वार मुबारक खणी आई हुयमि। ओ वार मुबारक मां डबलीअ में बंदि करे सांडे करे रखियो आहे। जेको बि मरीज़ मां वटि ईंदो आहे वार मुबारक नबी साईं जो उन डबलीअ में हीअ कढे करे पाणीअ में पुसाए करे तव्हांखे ॾींदी आहे। ॿियो को बि मां वटि सुठी न आहे। अॼु उन मुस्तफ़ा जी निमाज़ नथी पढ़ूं, अॼु उन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी निमाज़ नथी पढ़ूं। हाय कर मुसलमान, धंधा प्यारा कई, दुनिया प्यारी कई। हा दुनिया जे फिक्र 24 कलाक दुनिया जे फिक्र में हल, पर जेकॾहिं आज़ान अचे थी तुंहिंजे कननि ते आज़ान ॿुधे थी, ॿुधण में अचे थी, पर उनजे बावजूदि बि तूं निमाज़ जो फिक्र न कयो। मुंहिंजा भाइरो इन निमाज़ जो बरकतूं मां तोखे बयानु कयां त मां अकुल हैरान थी वञु। नबी साईं जो हिकिड़ो सहाबी आहे, अल्लाह जा रसूल मुंहिंजे घर में बेबरकती आहे। मुंहिंजे सोणे नबी फरमायो पुट वञी करे निमाज़ जा पढ़। कुझु ॻाल्हायो त सही। मुंहिंजे सोणे नबी फरमायो पुट वञी करे निमाज़ पढ़। उन सहाबी फरमाए तो मां घर में निमाज़ पढ़ी। हिकिड़ो ॾींहुं थियो मां मुंहिंजी घरवारी रब जी निमाज़ पढ़ूं पिया, वरी ॿियो ॾींहुं थियो वरी बि निमाज़ पढ़ूं पिया, वरी जॾहिं टियों ॾींहुं थियो मां ऐं मुंहिंजी घरवारी निमाज़ पढ़ूं पिया। मुंहिंजो हुज़ूर जो सहाबी आहे, पर नज़र कर 24 कलाक घर में रब जो क़ुरान ऐं निमाज़ पढ़े पियो। उहो सहाबी फरमाए थो मां निमाज़ पढ़ां पियो, मुंहिंजे कननि ते के खड़का ॿुधण में आया। उहो सहाबी फरमाए थो मां निमाज़ पूरी करे मां हीअं जो जांचो ॾिठमि त मुंहिंजी कुंड में हिकिड़ी पुराणी चकी झंड जी आहे जेका अल्लाह जे अमर सां हलणु शुरू थी विया। उहो सहाबी फरमाए थो मां चादर विछाई, चादर झंड जे भर में विछाई आहे। अटो झंड मां निकिरंदो हले पियो, मां झंड जे अटे खे कढंदे मां मानी पचाए करे पाण बि खाधी आहे, बचनि खे बि खाराई आहे। मां पंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ मानी पचाए करे मां नबी साईं जी ख़िदमत में बि हाज़िर थियो आहियां। नबी साईं फरमायो पुट ॾे हाल या मानी किथां खणी आए? तो चई त घर में अन्न खाइण जे लाइ कोन्हे, मानी खाइण जे लाइ कोन्हे, घर में बेबरकती आहे। उन सहाबी फरमायो हेॾे तवजो कजो, भले तव्हां कणक जा लापारा पंहिंजे दुनिया जे अंदरि कयो, भले तव्हां केले जी मज़दूरी कयो, भले तव्हां कारोबार कयो, भले तव्हां दुनिया जा कम कयो, पर अवल निमाज़ आहे। निमाज़ पढ़ी करे पोइ तव्हां पंहिंजा कारोबार कयो, निमाज़ पढ़ी करे तो भले पंहिंजा धंधा कयो। ख़ुदा जो कसम खणी थो ॻाल्हि कयां, निमाज़ पढ़ी करे फजर जे टाइम ते सूरत यासीन जी तिलावत करे रोई रब खां रुधोई दुआ करो, अल्लाह मुझे दुनिया जे दर्जे ते हे मसला दुआ घुरण तुंहिंजो कम आहे। सॼे ॾींहं जा कम जेके अवला हूंदा उहे कम सवला करणु अल्लाह जी ज़ात जो करे त ॾिसो, जेको अल्लाह जो थींदो अल्लाह उन जो थींदो।
पर जितना ही